टंडो आदम शहर में अटे जूं चक्कियूं बंद। हड़ताल। असिस्टेंट कमिश्नर ऑफिस आलो दुकानदारन जो एहतजाज। दुकानदार अटे चक्की एसोसिएशन जे यूनियन अगवाणन ऐं असिस्टेंट कमिश्नर में ॻाल्हियूं नाकाम। शहर में अटे जो बहरान पैदा थियण जो ख़दशो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिब टंडो आदम शहर में गुज़िरियल ॾींहुं असिस्टेंट कमिश्नर इमरान नज़ीर शेख पारां अटे जो अघु 105 रुपया विकिरो न कंदड़ दुकानदारनि ते 5 खां 10 रुपया ॾंड लॻाइण ख़िलाफ़ अटे चक्की एसोसिएशन जे सॾ ते सॼे शहर में 200 खां वधीक अटे जूं चक्कियूं बंदि करे शटरबंद हड़ताल कई वई आहे। अटे चक्की एसोसिएशन जे अगवाणनि राणा नूर खान राजपूत ऐं गुलाम रसूल मलिक जी अगवाणीअ में दुकानदारनि असिस्टेंट कमिश्नर सां मुलाक़ात कई, जंहिंमें दुकानदारनि जा मुतालबा तस्लीम करण खां इनकार कयो वियो ऐं ॻाल्हियूं नाकाम थी वयूं। अटे चक्की एसोसिएशन जे अगवाणनि चयो त खेनि कणक जूं 15 बोरियूं महीने में मिली रहियूं आहिनि। इहे 15 बोरियूं रोज़ानो जी बुनियाद ते ॾिनियूं वञनि त असां सिंध सरकार जी ॾिनल अघु 105 रुपया फ़ी किलो अटो विकिरो करण लाइ तयारु आहियूं। होॾां असिस्टेंट कमिश्नर इमरान नज़ीर शेख ॿुधायो त सरकारी अघु 105 रुपयनि ते मुकमल अमल करायो वेंदो। जेको बि अटे चक्की दुकानदार उन खां वधीक अघु वठंदो उन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे ॾंड हयो वेंदो। होॾां अटे चक्कियूं बंदि थियण सबबि शहर में हिकु दफ़ो ॿीहर अटे जो बहरान पैदा थी वियो आहे।